वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां अवामी नुमाइंदनि जी मुलाक़ात थी आहे। वॾे वज़ीर सां मखदूम फ़ख्र ज़मान, महमूद आलम जामोट, लियाकत इस्कानी, सैयद अमीर शाह ऐं ॿियनि मुलाक़ात कई। मुलाक़ात में पाणी, सिहत, तालीम ऐं अमन अमान जी सूरतयाल ते ॻाल्हि ॿोल कई वई। पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह सिंध जी बहितरी ऐं अवाम जी भलाई लाइ कमु कयो आहे। मुराद अली शाह जो चवणु हो, अमन अमान जी सूरतयाल में सिंध पुलिस बहितरीन किरदार अदा कयो आहे। पीपल्स पार्टी जो मंशूर ई अवाम जी ख़िदमत करणु आहे। मुराद अली शाह जो इहो चवणु हो। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां अवामी नुमाइंदनि जी मुलाक़ात। वॾे वज़ीर सां मखदूम फ़ख्र ज़मान, महमूद आलम जामोट, लियाकत इस्कानी, सैयद अमीर शाह ऐं ॿियनि मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में पाणी, सिहत, तालीम ऐं अमन अमान जी सूरतयाल ते ॻाल्हि ॿोल कई वई। पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह सिंध जी बहितरी ऐं अवाम जी भलाई लाइ कमु कयो आहे। मुराद अली शाह जो चवणु हो, अमन अमान जी सूरतयाल में सिंध पुलिस बहितरीन किरदार अदा कयो आहे। पीपल्स पार्टी जो मंशूर ई अवाम जी ख़िदमत करणु आहे।